कंदकोट में ॾिवारनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल हिंदू वापारी अशोक लाल ज़ख़्म जा सूर नसंदे सखर जी निजी अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। संदसि मड़ घर पहुचण ते कोराम मची वियो। होॾां यादि रहे त सुबुह जो मिर्ज़ापुर वारे इलाइक़े रिसालदार रोड तां खांइस खां फुर दौरान मज़ाहिमत ते फौरन पारां गोलियूं हणियूं वयूं, जेको ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो आहे। ॿिए तरफ़ सवाल इहो आहे त मुहर्रम जे ॾहाके दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त हूंदे कंदकोट शहर में ॾुआरी कीअं दाख़िल थिया, जॾहिं त CCTV फुटेज में ॾुआरनि खे शहर में घुमंदो ॾिसी सघिजे थो। नाज़रीन, कंदकोट मां ब्रेकिंग अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर कयूं पिया। कंदकोट में ॾुआरनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल हिंदू वापारी अशोक लाल ज़ख़्मनि जा सूर नसंदे सखर जी निजी अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। संदसि मड़ घर पहुचण ते कोराम मची वियो। कंदकोट शहर जो माहौल सोगवार बणिजी वियो आहे। होॾां यादि रहे त अॼु सुबुह जो मिर्ज़ापुर वारे इलाइक़े रिसालदार रोड तां खांइस खां फुर दौरान मज़ाहिमत करण ते फौरन पारां गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो हो, जेको ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो आहे। ॿिए तरफ़ सवाल इहो आहे त मुहर्रम उल हराम जे ॾहाके दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ त ॾुआरी शहर में कीअं दाख़िल थिया। होॾां CCTV फुटेज में ॾुआरनि खे शहर में घुमंदो ॾिसी सघिजे थो।